सियासत में मोहतरमा शहीद भी चंदी पर मोहतरमा शहीद ने उनका पहिरीं दुनिया में मशहूर कौल है तो सियासत में न को मुस्तकिल दोस्त है न को मुस्तकिल दुश्मन है। अज अगर पाण हिकिड़े हाइपोथेटिकल हिकिड़े मफ़रूज़े ते सिनेरियो हिकिड़ो मंज़रनामो सोचियो तो 8 फरवरी जे रिज़ल्ट जेको आहे इहो न हुजे आ जेको अॼु आहे उन में JUI खे बि गच सीटूं मिलियल हुजनि हा, उन में GDA खे बि गच सीटूं मिलियल हुजनि हा, मतलब ठीक हुजे आ, हर को हैप्पी हुजे आ तो हू छो पाण में ठा कनि छो जेको आहे उहो ॾिसो जॾहिं हिन इलेक्शन खे हाणे ॿार बच्चे खे ख़बर आहे त हिन इलेक्शन खे ऐं असांजे हर इलेक्शन के पर ख़ासि तरह हिन इलेक्शन में असांजी जेके ग़ैबी क़ुवतूं हुयूं उन्हनि जो अमल दख़ल हो पर उनजे बावजूद PTI खटे अची वई आहे। सो PTI हिकिड़ी अहिड़ी फोर्स थी उभरी आहे जेको पाकिस्तान में जंहिंजो को प्रेसिडेंट नथो ठहे, को मिसाल नथो मिले। आई मीन आउं को उनजी शान में न पियो कसी था कयां पर फैक्ट ऑफ लाइफ आहे। न निशान हुअसि, न इलेक्शन विढ़ण ॾिनी वई, न पोलिंग बोर्ड एजेंट हुअसि, खटे वई। त हाणे जेके पुराणा रुफ़का हुआ स्टैब्लिशमेंट सां वेझा जंहिंजी तरफ़ तव्हां इशारो कयो पिया, JUI हुजे, पीर साहब, पर अगरि हुननि खे मिले बि कुझु कोन ऐं माठ करे बि विहनि, इहो कहिड़े किताब में लिखियलु आहे? त ऐं पोइ रुख़ मटिबा आहिनि। थी सघे थो त सुभाणे स्टैब्लिशमेंट जो ई रुख़ PTI ॾे मटिजी वञे, थी त सघे थो न। सही सियासत में, इक़्तिदारी सियासत में न को मुस्तक़िल दुश्मन हूंदो आहे न मुस्तक़िल दोस्त हूंदो आहे। एट द एंड ऑफ द डे ही जेको मतिलबु हींअर ही विक्टम्स आहिनि न। ॾिसो हिन इलेक्शन जी विक्टम JUI पंहिंजे पाण खे विक्टम सां मतिलबु शिकार यानी उनजो मुतासिरीन, हा चलो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। 8 फरवरी जे इलेक्शन जे मुतासिरीन में JUI, 8 फरवरी जे इलेक्शन जी मुतासिरीन में GDA, 8 फरवरी जे मुतासिरीन में जमात इस्लामी, 8 फरवरी जे इलेक्शन जे मुतासिरीन में हिकिड़े वॾे ॿिए अंदाज़ में PTI, वॾे लेवल ते बि PTI ऐं नवाज़ शरीफ़ पाण। ख़ैर उहो अञा खुले नथो न, पाण खे ख़बर आहे त मुतासिरीन में आहे पर हू अहिड़ो सफ़ेद पोश मुतासिर आहे जो ॿाहिरि अची दाम नथो करे त मूंसां चुट थी वई आहे, भई रोऊं या हसूं वरी ॻाल्हि आहे। पर हीअ त खुलिया मुतासिरीन आहिनि न। सही ही त उहे जेके कैंपूं आहिनि उनमें वेठा आहिनि न, जीअं बोर्ड मुतासिरीन कैंप। त हिननि सां त इहे अगरि पाण में ठा कनि पिया, तव्हांजे पोयां को बि कॉन्स्पिरेसी थ्योरी ॻोल्हे वठो। ऐं लामुहाला हिन महिल इस्टेब्लिशमेंट खे इहे ॻाल्हियूं वणी रहियूं हुजनि या न वणी रहियूं हुजनि, पर JUI जेके ॾिसो न, हीअ जेको इलेक्शन विकिरो जी ॻाल्हियूं थियनि पियूं, हीअ जेके पेमेंट्स जी ॻाल्हियूं पीर साहब बि करे पियो, इहा ॻाल्हि तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहो बि पावर ब्रोकर्स, छो जो पीपागार साहब पाण बि हिकिड़े क़िस्म जा ज़ाहिर उन्हनि जो हिकिड़ो। सो दिस इज़ ही जेका हिकिड़ो थींदो आहे त इलाही धांधली थी वई 2018 में, पोइ वरी लिकियल छुपियल लफ़्ज़नि में सिलेक्टर्स, पोइ हाणे अगरि पेमेंट्स जी ॻाल्हियूं थियनि पियूं, इहो कोई मामूली इल्ज़ाम न आहे। सो शयूं पंहिंजो हिकिड़ो रुख़ जो तयन थिए पियो। ऐं फ़िलहाल पाण खे हवा जो रुख़ जेको आहे उहो 8 फरवरी जे इलेक्शन जे बिल्कुलु उपतड़ वञे पियो। अच्छा, अगरि इलेक्शन 8 फरवरी जे ख़िलाफ़ु माहौल जुड़े पियो पाकिस्तान जे अवाम में, त ज़ाहिर इलेक्शन हिन जो नुक़सानु जेको आहे ज़ाहिर इलेक्शन कराईंदड़नि खे बि थींदो। सो इलेक्शन कराईंदड़नि वटि हाणे ॿ ऑप्शन आहिनि, या हू बसि ख़बरदार बसि जेको असां कयो मञी वठो, न त पोइ सभई अंदरि आयो, न त बसि असीं मार्शल आणे छॾींदासीं, असीं हीअं करे छॾींदासीं। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। हिकिड़ो तरीक़ो आहे त हिननि खे बाहि कढणु ॾियनि ऐं हिननि खे किथे 8-10 महीननि जी जेके ॻाल्हियूं थियनि पियूं त को आसरो ॾिजे त भई 8-10 महीननि में वरी करे वठंदा।